दोस्तों पूरी दुनिया में खोड़ सारा माण्हू नांग पाण सां गॾु खणी या माण्हुनि खे उन्हनि जा करतब ॾेखारे पंहिंजो गुज़ारो कंदा आहिनि। पर अफ्रीका में इहो खेल ॾाढो ख़तरनाक थींदो आहे, छो त उते थींदड़ इहो शो तमामु ज़हरीले क़िस्म जे नांगनि सां थींदो आहे। इन्हनि शोज़ लाइ माण्हू हज़ारे ज़हरीला नांग पालींदा आहिनि, जंहिंमां जेको सभ खां तेज़ या फुर्तीलो नांग हूंदो आहे उनखे उहो शो में इस्तेमालु कंदा आहिनि। अहिड़नि शोज़ में हू नांग खे कंहिं तरीक़े सां गुस्सो ॾियारे ॾंगण लाइ उकसाईंदा आहिनि ऐं नांग जे हर ॾंग खां बचंदा आहिनि। हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायांव त इन्हनि नांगनि जा ॾंद वग़ैरह न भॻल हूंदा आहिनि, इहे बिल्कुलु सालिम नांग हूंदा आहिनि। इन्हनि जो ज़हर बि न कढियो वेंदो आहे, यानी इहे 100% ज़हरीला हूंदा आहिनि। इहा ई वजह आहे त केतिरा ई माण्हू मरी चुका आहिनि इहे करतब कंदे अफ्रीका में। चौथे नंबर ते आहे क्रोकोडाइल शो। थाईलैंड जे हिन ख़तरनाक ऐं चरियाप वारे शो जे लाइ छा चइजे। सम्झो त हिन शो में हिकिड़े वाॻूअ जे वात में पंहिंजी मुंडी विझणी हूंदी आहे ऐं उनजी निड़ीअ में पिणु हथु विझो वेंदो आहे। इंसान ऐं जानवर जी इहा तालमेल ॾिसण लाइ पूरी दुनिया खां माण्हू हिते ईंदा आहिनि इहा शइ ॾिसण लाइ, जिथे उन्हनि खे हिकु जहिड़े माण्हूअ जो सिर हिकिड़े वाॻूअ जे वात में वेंदे नज़र ईंदो आहे। ॾिसण सां ईअं लॻंदो आहे ॼण हिन वाॻूअ खे कंहिं ख़ासि क़िस्म जी का ट्रेनिंग ॾिनी वई आहे, पर हितां जे शो करण वारनि मुताबिक़ इहो हिकिड़े क़िस्म जो हिप्नोटिज़म थींदो आहे जेको कॾहिं बि टुटी सघे थो ऐं इन्हनि जे टुटण सां नतीजा हानिकार थींदा आहिनि। 3 नंबर ते आहे बुल राइडिंग। दोस्तों बुल राइडिंग शो खे तव्हां अगरि मञो त इहो मौत खे दावत ॾियण वारो शो तव्हां हिनखे चई सघो था, छो त हिते माण्हू हिकु काफ़ी कावड़ियल ऐं हिकु खुलियल सान सां मुक़ाबिलो कंदा आहिनि। चवनि था त शो खां पहिरियों ई इन साननि खे पाॾनि खे जेको आहे सो शराब पीआरी वेंदी आहे ऐं उनखे अहिड़ी ट्रेनिंग ॾिनी वेंदी आहे त उहो जीअं बेहद गुस्से या कावड़ में अची वञनि, जंहिंसां को बि खिलाड़ी घणी देरि हुननि जी सवारी न करे सघे। हिन रांदि में को बि माण्हू हिकु हथ सां जेतिरा सेकंड इन सान जी सवारी कंदो आहे, जेतिरा घणा सेकंड ओतिरी उनजी मतिलबु फतेह थींदी आहे। पर दोस्तों केतिरनि ई अहिड़नि करतब करण वारनि माण्हू हिते मरी चुका आहिनि। न रुॻो सिर्फ़ु उहे, पर जेके शो ॾिसण ईंदा आहिनि सान उन्हनि ते बि हमिलो करे वठंदा आहिनि। दोस्तों सर्कस में शींहं ॾिसी थी सघे तव्हां घणो न डिॼंदा हुजो, छो तव्हांखे ख़बर हूंदी आहे त इन्हनि खे ट्रेनिंग ॾिनल आहे ऐं इहे सिर्फ़ु ॾेखाव जा शींहं आहिनि, पर सचाई हिन जे बिल्कुलु बरक्स आहे। पूरी दुनिया में शींहनि खे ट्रेनिंग ॾियण वारा माण्हू इहो मञींदा आहिनि त हिकु शींहं जो मूड केर बि नथो सम्झी सघे। उनखे केतिरी बि ट्रेनिंग खणी छो ॾिनी वञे, पर आख़िर में हू गोश्तखोर जानवर ई हूंदा आहिनि जेके कॾहिं बि कंहिंखे बि पंहिंजो शिकार बणाए सघनि था। इहा ई वजह आहे जो केतिरनि ई सर्कस शो में उतां जे शींहनि या जानवरनि खे पंहिंजे ई ट्रेनरनि खे मारींदे ॾिठो वियो आहे। नंबर 1 ते आहे शार्क शो। हिनखे सिर्फ़ु बरहमास में ॾेखारियो वेंदो आहे, जंहिंमें केतिरियूं ई बुखियूं शार्क मच्छियूं उते किनारे ते ईंदियूं आहिनि ऐं इंसाननि जे तमामु वेझो घुमंदियूं आहिनि। हीउ शो तमामु ख़तरनाक आहे, छो त हिन रश में मौजूदु को बि माण्हू इन शार्क खे पकड़ण या इनखे छुअण जी कोशिशि ज़रूरु कंदो, पर इन खां पोइ अगरि हुन सां को हादसो या एक्सीडेंट थिए थो इन मच्छियुनि जे करे, त उनजो ज़िम्मेदार उहो माण्हू ख़ुदि हूंदो आहे। दोस्तों वीडियो कीअं लॻो ज़रूरु ॿुधाईंदा।